गौर मिनट में ता सबनिन के भली कार आमिर शाह असां जो होस्ट है उन्हनि खे मां चंदम ता प्लीज वेलकम। ओ दरिया हुजे या सहरा पर पार करण वारा माण्हू। अॼु असां सां गॾु हिकिड़ो MPA आहे ऐं ॾाढी खूबसूरत एक्ट्रेस भी आहे। कैसी चल रही है सियासत सर आपकी? सियासत में आजकल रोमांस है, एक्शन गायब हो गया। एक्शन गायब हो गया। नंढे हूंदे टायर वारी शे रांदि खे मूंखे स्पोर्ट्स जो शौक़ु हूंदो। असां सोटे रांदि खेॾियासीं, ठका जो लॻे थो सोटो। केॾी महिल तव्हां डपु ईंदो आहे तव्हांखे त? डपु ऐं नुसरत अब्बासी ॿ अलॻि अलॻि शयूं। आज सोचियुमि पे जेॾी महिल मूंखे ख़बर पई त मूंसां गॾु गेस्ट दी आहे। तव्हां छा चयो त मां को छतरी वतरी खणी आपके जो फॉलोवर्स हैं गर्ल्स हैं या बॉयज हैं? हमारे फ्रेंड्स इमरान खान के। इमरान खान ने मेरी बीवी को मुर्गी दी थी। वो मुर्गी है लेकिन वो अंडे नहीं दे रही। सिंधी मीडिया जो माइकल जैक्सन केर है? शमन मिराली। सिंधी मीडिया जी शकीरा केर है? निगत लगी थो प्यार जे काबिल भली महबूब माना कर। हर आचर ते रात जो 8 लगी 5 मिनटन ते सिर्फ KTN ते।